हमारी सिरा है सन टीवी न्यूज़। प्यारो लुंड लग गोट शाबेक लुंड में नाइट सुपर 6 टूर्नामेंट जाहिद अली लुंड, यूनस अली लुंड, आशक अली लुंड, कामरान लुंड और जुम्मन खासकेली के ताउन से रखियो वियो। टूर्नामेंट कमेटी सन टीवी से ॻाल्हाईंदे चयो त साईं माण्हू चवनि था त जिते ग्राउंड आबाद हूंदा आहिनि हुते जो अस्पताल वीरान हूंदियूं आहिनि। ही ॻोठ शाबेक लुंड में असां झूलेलाल क्रिकेट क्लब जे तरफ़ां पंहिंजी मदद पाण तहत टूर्नामेंट करायो आहे। तव्हां ॾिसो असांजे इलाइक़े जूं तक़रीबन 16 टीमूं हेसी ताईं एंट्री वठी वियूं आहिनि। तव्हां माण्हू ॾिसो, असांजा नौजवान ॾिसो, मंशात खां पाक, जुआ खां पाक, होटलनि ते वेहण खां पाक। असांजो मक़सदु इहो आहे त असांजी जेका ईंदड़ नसल आहे उनखे शऊर अचे, उहा नौजवान अॻियां अचनि। असांजो लिकियल जेको टैलेंट आहे न सिंध में उहो अॻियां अचे। असांजा नौजवान जेके आहिनि सिंध जो, असांजे मुल्क पाकिस्तान जो नालो रोशन कनि। तो असां निहायती तव्हां मीडिया वारनि दोस्तनि जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं असांजी हौसला अफ़ज़ाई करण जे लाइ असां वटि हिते राति जो लंघी आया आहिनि। तव्हांजी महिरबानी लख थोरा। अल्हम्दुलिल्लाह असां पाण करायो ऐं पाण ज़ाहिद लुंड ऐं मूंसां गॾु मुंहिंजो कज़न आशिक लुंड ऐं ॿियो असांजो माइट आहे प्यारे लुंड खां रईस कामरान लुंड। असां टिन्हनि मिली जुली करे असां पंहिंजे खीसे जेब मां पैसा मिलाए करे असां पंहिंजो पाण ई टूर्नामेंट करायो आहे। असां कंहिं पतावन कोन्हे कयो, ना कंहिं पेट्रोल ॾिनो आहे, ना कंहिं का शइ ॾिनी आहे। असां अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजो टूर्नामेंट असां पाण करायो। पंहिंजो शौक़िया था? जी जी हा, असांखे पंहिंजो शौक़ु पियो, दोस्तनि जो जेको उन्हनि जो बि शौक़ु हो, उन्हनि जे हिसाब सां पोइ असां सां कंहिं बि ॿिए तामन कोन्हे कयो। असां पाण ई टे माण्हुनि मतिलबु असां मिली जुली करे पंहिंजे जेब जो ख़र्चो करे असां पाण टूर्नामेंट करायो। समय शाइकीन ने क्रिकेट शिरकत कई। सुपर 6 टूर्नामेंट में 20 टीमनि हिस्सो वरितो। सख़्त मुक़ाबले बाद झूलेलाल ऐं थेबो सीसी क्रिकेट क्लब फाइनल में पहुतियूं। झूलेलाल क्रिकेट क्लब फाइनल खटे वरितो। विनर टीम के ट्रॉफी ऐं कैश इनाम